पीरोमल जवाबदारन पसंद जो पाणो कंदड़ ॻोरारे नारीअ खे गोलियूं हणी क़त्ल करे संदसि वालिद ऐं वालदा खे ज़ख़्मी करे छॾियो। कंडियारे जी खॾ पाड़े में जवाबदारन घर ते हमिलो करे गोलियूं हणी 20 वरनि जी खुशबू चांडियो खे क़त्ल करे संदसि वालिद बख़्त अली चांडियो ऐं वालदा खे ज़ख़्मी करे छॾियो। वारसनि मक़तूला जो लाश ऐं ज़ख़्मी थियल संदसि वालदा ऐं वालिद खे रूरल हेल्थ सेंटर कंडियारे मुंतक़िल कयो, जितां नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद पार्सन हवाले कयो वियो। ज़ख़्मियुनि खे हैदराबाद रिफर कयो वियो आहे। यादि रहे त अॻु मक़तूला खुशबू चांडियो कुझु वक़्तु ज़फ़र अली चांडियो सां माइटनि जी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो पाणो कयो हुयो। मक़तूला जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त राति देर सां ज़फ़र अली चांडियो पंहिंजे भाइरनि भाई ख़ान, अहसान अली, जमशेद ऐं साजिद चांडियो सां गॾिजी बख़्त अली चांडियो जे घर ते हमिलो करे 4 महीननि जी उमीद सां पंहिंजी घरवारी खुशबू चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करे संदसि वालिद बख़्त अली चांडियो ऐं वालदा खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हो।